बांग्लादेश के शागिद अगवाननि जो नोबेल इनाम खटींदड़ डॉक्टर मोहम्मद यूनुस की सरबराही में वक्ती हुकूमत कायम करण जो मुतालबो। बांग्लादेश जो आर्मी चीफ जनरल वकारुज़मा अॼु शागिद अगवाननि सां मुलाक़ात कंदो। शेख हसीना वाजिद के भारत में महफूज ऐं ॻुझी हंध ते रिहाइश ॾिनी वई। बांग्लादेशी मीडिया मूजिब बरतानिया में सियासी पनाह मिलण ताईं शेख हसीना भारत में रहंदी। बांग्लादेश के सदर अॻूणे वज़ीर आज़म ख़ालिदा ज़िया के आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। नेशनलिस्ट पार्टी की चेयरपर्सन ख़ालिदा ज़िया 1991 खां 1996 ऐं 2001 खां 2006 ताईं बांग्लादेश की वज़ीर आज़म रही चुकी। अमेरिकी पड़ी खाते से तर्जमान मैथ्यू मिलर जो चवणु आहे त बांग्लादेश की सूरतहाल जो फ़ौर सां जाइज़ो वठी रहिया आहियूं। अमेरिका बांग्लादेश जे अवाम सां गॾु बीठल आहे। धुरियुनि खे वधीक तशद्दुद खां पासो करणु घुरिजे। उबूरी हुकूमत जे ऐलान जी आजा करियूं था। इक़्तिदार जी मुंतकिली बांग्लादेश जे आइन मौजब थियणु घुरिजे। एहतसास दौरान थियल जानी नुक़सान ते शदीद अफ़सोस आहे। इराक में अमरीकी फौज अड्डे ते राकेट हमलो, केतिराई अमरीकी फौजी ज़ख्मी। अमरीकी उहिदेदारनि पारां हमले की तस्दीक। हमलो अल असद एयरबेस ते थियो। इस्लामाबाद ऐं चीनी सूबाई गादी वारनि शहरनि समेत मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बि बरसात जी अॻु थी। कुझु हंधनि ते तेज़ मींहं जो इम्कान। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुबुह सवेर हल्की बरसात। यारो लुंड ऐं भरपासे में हल्को बसकारो। ॾखण भरिसां बगड़ा जूने जा लाड़े वठ इंडस हाईवे ते हथियारबंदनि जी वैन न बीहण ते फायरिंग। ड्राइवर ज़ख्मी। गोली लॻण सबबि पपन मंगी ज़ख्मी थी पियो। लाड़काणे अस्पताल मुंतक़िल।